अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? उमेद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदो। मुंहिंजो नालो आहे अली रज़ा मैसर। तव्हां ॾिसी रहिया आहियो अली रज़ा ऑप्शन यूट्यूब चैनल। अॼु मां तव्हांखे हिन नए वीडियो में ॿुधाईंदुसि सिंध जा बहितरीनु 8 ड्रामा। 8 ड्रामनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तों, हिकु असांजी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे अली रज़ा ऑप्शन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, ही वीडियो फुल ॾिसंदा सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। दोस्तों, पहिरियों ड्रामो हुयो पथर दुनिया, जंहिंजो डायरेक्टर अज़ीज़ सांगी ऐं जंहिं 850 किस्त 900 किस्त हली तमामु हिकु वॾो मशहूरु ड्रामो वियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए नंबर ते पंहिंजा परावा हलियो ड्रामो, जंहिंजो डायरेक्टर शिराज साहब ऐं मशहूरु ड्रामो हुयो पंहिंजा परावा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां अलावा 3 नंबर ते ड्रामो हुयो दर्दनि जो दरिया। दर्दनि जे दरिया जो डायरेक्टर हुयो आज़म मेंगल ऐं जानी जैतोई। ऐं तमामु हिकु वॾो मशहूरु ड्रामो वियो ऐं जंहिंमें तमामु हिकु बहितरीनु अदाकार कास्ट कया विया हुआ। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हाणे 4 नंबर ते ड्रामो हुयो पिंके में पधरा, हिन जो डायरेक्टर हुयो बिशारत समूह। ऐं बिशारत समूह तमामु सुठो डायरेक्टर आहे ऐं बाक़ाइदे कॉमेडी ड्रामो सुठो ड्रामो हुयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5 नंबर ते मीरास हुयो। मीरास बि हिकु सुठियूं किश्तियूं हलियूं ऐं तमामु सुठो ड्रामो हुयो ऐं सिंध वासियुनि हिनखे तमामु हिकु वॾी मोट ॾिनी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 6 नंबर ते हुयो ॾाढनि जो ॾेर, जंहिंजो डायरेक्टर शिराज साहब। शिराज साहब तमामु हिकु बहितरीनु डायरेक्टर आहे। सुठो ड्रामो मशहूरु हुयो, 40 किस्तनि ते हुनखे ख़तमु कयो वियो। ऐं दोस्तों, ॿुधाईंदो हलां त 7 नंबर ते हुयो पथर जा माण्हू। पथर जा माण्हू सुठो ड्रामो हुयो ऐं बहितरीनु एक्शनी ड्रामो हुयो। ऐं जेके मां तव्हांखे ॿुधायां पियो त पथर जा माण्हू हिकु बाक़ाइदे ड्रामो हलियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको 8 नंबर ते ड्रामो आहे दर्दनि जो देश। हिन ड्रामे जी छा ॻाल्हि कजे, हे त बाक़ाइदे हिकु एक्शनी ड्रामो आहे ऐं काफ़ी माण्हू पुछनि पिया त हीउ ड्रामो कॾहिं हलाए वेंदो। ऐं तमामु दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जल्द ई KTN ते ऑनर थींदो। दोस्तों, अॼोको वीडियो तव्हांखे पसंदि अचे लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा।